अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असांजो सफ़र परे आहे पर हीअ मोटरसाइकिल पंचर आहे। हाणे हिनखे ठारायूं पिया। दोस्तों अॼु तव्हांखे ॾेखारींदासीं असाब सगोरे जी दरगाह। हाणे हलूं था बदरीन जी साहिली पट्टी ऐं भुॻा मेमण दोदो चनेसर जी यूसी जे विच में कनकारो ओलिया आहे। कनकारो वली जो नालो आहे जेको साहबा कराम आहे ऐं साहबी आहे, साहबा रसूल आहे। उनजी दरगाह अॼु तव्हांखे ज़ियारत करायूं था। कठोर रस्ता आहिनि ऐं कमंद बीठो आहे। उते को बि रस्तो न आहे, ईंदो न वेंदो आहे, सिर्फ़ु इहे गलियूं आहिनि जेके ॻोठण जूं आबादियूं आहिनि, इन्हनि जो सिलसिले में अचनि पियूं। त दोस्तों असीं साहिबा कराम जी दरगाह ते पहुची विया आहियूं। असाब सगोरे जी दरगाह ते पहुची विया आहियूं। तव्हां नालो पढ़ी सघो था। दोस्तों ही हर कंहिं जेके अलाह जा वली ऐं वली आहिनि उन्हनि खे कंहिं न कंहिं ते दर्जो ॾिनो वियो आहे। कंहिंखे कहिड़ो कंहिं असाब खे, कंहिं फलाने खे। हिते जो वण ॾिसो कहिड़ा मज़बूत आहिनि ऐं हिते एतिराम जेको आहे औलिया वलियुनि जो ऐं क़बरुनि जो, हिते का ॿी क़बर न आहे सवाइ हिनजे। हीअ का बि ख़बर न आहे हिते, न ही पासे में जंग आहे, सॼो इहो हिन जो एरिया आहे। दोस्तों ही लकड़ी जो चबूतरो ठहियल आहे। सलातो अस्सलाम अलैकुम या अहलल क़बूर। हीअ असाब सगोरो आहे, कनकारो दरगाह इहा। हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो हिन जो ख़ूबसूरत मंज़र। साहिबा कराम चवंदा आहिनि हीअ साहबी आहे, साहबी रसूल आहे। त असांजा वॾा, हिननि जा वॾा हिते ॾिसंदा हुआ। हीअ तमामु पुराणी दरगाह आहे इहा। साहबी रसूल हुयो। हिते कीअं पहुतो, हिते कीअं आयो, हिते हिन जो कहिड़ो आस्थान हुयो ऐं हिते कीअं पहुतो। दीन जूं तबलीगूं करण लाइ जेके असां नबी साईं जे दौर में ऐं नबी साईं खां पोइ उहे दुनिया जे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते आहिनि। उहे जीअं गाज़ी अब्दुल्ला शाह गाज़ी आहे, सहवण वारो लाल सहबा कलंदर आहे। अहिड़ा अनेक आहिनि। ठठो ज़िलो जेको आहे पूरो साहबा कराम जा भरियल आहे। इन करे इहे दुनिया जे चंद कुंडनि में वञी आबाद थिया। दीन जो पैगाम तबलीग खणी पहुता हुआ। हिन बुज़ुर्ग जे आस पास तव्हां ॾिसंदा त का बि क़बर न आहे ऐं हीअ जो चबूतरो ठहियल आहे ज़बरदस्त ठहियल आहे ऐं सुठो ठहियल आहे। माशाअल्लाह ज़बरदस्त ठहियल आहे। वॾी महिनत थियल आहे हिनते। सभु लकड़ी जो कमु आहे ऐं वॾियूं वॾियूं देवियूं, वॾा वॾा लकड़, वॾा वॾा वण बीठल आहिनि। छो त असांजो अक़ीदो इहो आहे अहले सुन्नत वारनि जो त उन्हनि शयुनि जो एहतराम करिणो आहे। पोइ उहो अहले बैत जी हवेली हुजे, उन रोड़े में केरु आयो हुजे, केरु न आयो हुजे, केरु अचे थो, उहे भले हुतां लॾे वञनि माण्हू, पर उन्हनि शयुनि जो एहतराम लाज़मी हूंदो आहे। हिते को बि वण आस पास केरु बि न आहे वढींदो, टे वण उहे ई बीठा हूंदा आहिनि। साईं जे आस पास केरु ईंदो बि न आहे हर भरू। साहबी रसूल आहे।
साहिबा रसूल आहे, पहले दोस्त गुलाम आहे, खूबसूरत जगह आहे, हिनजे आसपास साफ़ ख़बर न आहे, सुहिणी जगह ठहियल आहे, ॾाढो लॻंदो आहे, वॾी एराज़ी आहे हिनजी पंहिंजी। माण्हू ईंदा आहिनि ऐं कीअं विहण करणु आहे, तव्हांखे खूबसूरत ठहियल आहिनि, ज़बरदस्त ठहियल आहिनि, अलाह पंहिंजे वॾनि खे पंहिंजी पंहिंजी हिसाब सां हिननि खे ॾिनल आहे, रुतबो ॾिनल आहे, कंहिंखे केतिरी दरगाह आहे, कंहिं वटि केतिरी आहे, को ईअं आहे, को छत कोन्हे, कंहिं वटि कीअं आहे, पर रब जा अलाह जा प्यारा आहिनि, अलाह ॼाणे थो बहितर, इहा साफ़ सॻोरो आहे। आस पास में ख़ूबसूरत नज़ारा आहिनि, तमामु पुराणियूं देवियूं ऐं पुराणा लयूं बीठल आहिनि, जेके केर बि न आहे वॼंदो, पर हिते वॾनि जी इजाज़त न आहे हूंदी, हिते एतिराम जी ॻाल्हि हूंदी, सॼो ॻाल्हि एतिराम जी हूंदी आहे, जे एतिराम हूंदो आहे त उते शयूं ज़िंदा हूंदियूं आहिनि, हिते एतिराम न आहे हूंदो उते शयूं का बि न हूंदियूं आहिनि। तव्हांखे हीउ व्लॉग कीअं लॻो दोस्तो, असांखे ज़रूरु आगाह कंदा। खुदा हाफ़िज़।